या मुस्तफ़ा जे 7 अखरनि जी निस्बत सां इक़ामत जा 7 मदनी गुल। इक़ामत मस्जिद में इमाम जे बिल्कुलु पुठियां बीही करे ॾियणु बहितर आहे। जेकॾहिं बिल्कुलु पुठियां मौक़ियो न मिले त साॼी तरफ़ खां मुनासिब आहे। इक़ामत ॿियों, इक़ामत आज़ान खां वधीक ताक़ीदी सुन्नत आहे। टियों, इक़ामत जो जवाबु ॾियणु मुस्तहिब आहे। चौथों, इक़ामत जा जुमिला जल्द जल्द चओ ऐं विच में वक़फ़ो न करियो। पंजों, इक़ामत में बि हय्य अल सलाह ऐं हय्य अल फलाह में साॼे खाॿे मुंहुं फेरियो। छहों, इक़ामत उन जो हक़ आहे जंहिं आज़ान ॾिनी आहे। आज़ान ॾियण वारे जी इजाज़त सां ॿियो ॾेई सघे थो। जेकॾहिं बिना इजाज़त जे ॾिने ऐं मुअज़्ज़िन जंहिं आज़ान ॾिनी उनखे बुरो महसूसु थियो त मकरूह आहे, यानी उनखे सवाबु कोन मिलंदो, मकरूह आहे। सतों, इक़ामत जे वक़्तु को माण्हू आयो त उनखे बीही करे इंतज़ारु करणु मकरूह आहे, बल्कि वेही रहे। ऐं अहिड़ी तरह जेके माण्हू मस्जिद में मौजूदु आहिनि उहे बि वेठा रहनि ऐं उन वक़्तु उथी बीहनि जॾहिं तकबीर ॾियण वारो हय्य अल फलाह ते पहुचे। उहो ई हुकुम इमाम जे लाइ बि आहे। हिकिड़ो मिसाल, जेकॾहिं तकबीर लॻी वई आहे त जल्दी उथी न वञे, यानी जल्दी उथी, सम्झो था न, जल्दी उथी न वञे। के माण्हू उथी वेंदा आहिनि अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, जॾहिं इते इहो पूरो थींदो आहे जुमिलो त पोइ माण्हू उथी वेंदा आहिनि। पर इमाम जे लाइ बि इहो हुकुम आहे त हय्य अल फलाह खां पोइ उथी ऐं निमाज़ जे लाइ खड़ा थियो। जिथे निमाज़ जी जॻह आहे उते ई वेही रहो। सम्झो था त असां हिते निमाज़ असांखे नसीब हिन जॻह ते थींदी, उते ई जॾहिं हय्य अल फलाह जा जुमिला पढ़िया वञनि उन खां बाद में जल्दी उथी ऐं पंहिंजी निमाज़ जे लाइ तयारु थी बीही रहे।